अस्सलाम वालेकुम भाइरो, जीअं त ख़बर आहे त असांजे लाइव अचण जो हिकिड़ो ख़ासि मक़सदु हूंदो आहे। हाणे बि जेको असां लाइव आया आहियूं बिल्कुलु हिकिड़े ख़ासि मक़सद सां आया आहियूं। हाणे असां वेठा आहियूं हिते वूबेन थाणे ते, जिते असांखे ॿुधायो वियो त हिकिड़ी औरत आहे जेका ॿाहिरि असांखे मिली आहे ऐं उनजो जेको लिबास आहे, उनजी जेकी लैंग्वेज आहे उहा आहे उमरकोट सां लॻे थी पई। सो इन जे करे असां आया आहियूं। अचो त तव्हां हिते साम्हूं उनखे आणियूं था ऐं उन खां सवाल जवाबु कयूं था। ऐं असां तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदासीं त जेके बि असांखे ॾिसण वारा आहिनि, ॿुधण वारा आहिनि, उहे सभई अदीअ खे गौर सां ॾिसनि ऐं इनखे इन जा वारिस ॻोल्हण में असांजी मदद करनि, छो त अदीअ खे ख़बर कोन थी पए ऐं असांजी ॿोली बि कोन थी ठीक सां सम्झे। सो तव्हां बि असां सां गॾिजी अदीअ जे वारिसनि खे ॻोल्हण में मदद कंदो। जी अदी, तव्हां थोरो मुंहुं ॾेखारियो। नालो छा आहे तव्हांजो? छा आहे नालो? हा, किथां जी आहे? किथां जी आहे? कहिड़े शहर जी आहे? सुई गैस उते रहंदी आहे या उमरकट? सुई गैस वटां आई आहे। अच्छा, तव्हांजे मुड़ुस जो नालो छा आहे? हाँ, अच्छा, ॿार बच्चा आहिनि? ॿार न आहिनि? हाणे तूं पंहिंजे माइटनि खे पंहिंजी ॿोलीअ में चवेसि त मां हिते वेठी आहियां, मूंखे वठी वञो। हा, पंहिंजी ॿोलीअ में चओ, पंहिंजी ॿोलीअ में। कहिड़ी ॿोली आहे तुंहिंजी? ॻाल्हाए पंहिंजी ॿोलीअ में। अदीअ खे असांजी ज़बान सम्झ में कोन थी अचे। जी अदी, तव्हां ॿुधायो त इहे तव्हांखे किथां हथ आई? भेण, ही जेको आहे असांखे रोड तां हथ आई आहे ऐं हिन ई अदी चवे थी त मां राणीपुर में जेको आहे पंहिंजे माइटनि सां गॾिजी आई हुयमि। हाणे मुंहिंजा माइट मूंखां जेको आहे मूंखे छॾे ऐं हलिया विया आहिनि, इन जे करे छोकिरी खे वठी आया आहियूं। ही सही नमूने न को असांजी ॿोली सही सम्झे थी ऐं न ई सही का एड्रेस वग़ैरह ॿुधाए। असल ॿुधाए थी त मां उमरकोट जी आहियां, बाक़ी फ़िलहालु जेको आहे असां हिते फुटियुनि जे चूंडण जे हिसाब सां सुई गैस में वेठा आहियूं। अच्छा, पोइ तव्हां का अहिड़ी कानूनी कार्रवाई कई आहे जीअं अदीअ जा वारिस लभी वञनि? असां मुख़्तलिफ़ थाणनि खे जेको आहे नोटिस ॾियारियो आहे त बाबा खे जेकॾहिं तव्हां वटि कोई बि हिन जो माइट या वारिस अचे थो त तव्हां उन्हनि खे फ़ौरन असांजो राब्ते नंबर ॾियो ऐं उहे असां सां राब्तो कनि। फ़िलहालु जीअं ई असां सां उहे राब्ते में अचनि था त अदीअ वारनि जे ऐं हिन जेको आहे चैनल जे ज़रिए बि असां कोशिशि कयूं था त अदीअ जा माइट असांखे मिली वञनि। ऐं तव्हां हिते खैरपुर में जेके बि सोशल एक्टिवेट आहिनि या जेके बि सम्झो था त बादशाह माण्हू आहिनि, उन्हनि खे बि तव्हां राब्तो करे उन्हनि सां बि असां उन्हनि सां बि राब्ते में लॻा पिया आहियूं। जीअं असां सां राब्तो थिए थो त उन्हनि खे ॿुधायूं। सही, तेसी ताईं तव्हांजी कस्टडी में हूंदी? जी, पुलिस कस्टडी में। जी, कुझु चवणु चाहींदीअ? नालो के लाइ छा थी ॿुधाए? ॾाही। ॾाही हीअ अदी आहे जेका पंहिंजो नालो ॾाही थी ॿुधाए पई ऐं फ़िलहालु त सुई गैस नालो खयों अथई। सुई गैस खैरपुर ज़िले में हिकिड़ो आहे, शहर जो नालो आहे, पर अदी असांजी कोई बि सवाल जो जवाबु कोन थी ॾेई सघे। इन जे करे मां तव्हां सभिनी भाइरनि खे रिक्वेस्ट कंदमि त ॾाही जिथां जी बि आहे, अगरि तव्हां हिनखे सुञाणियो था, अगरि अदीअ खे असांजी भेण खे कोई सुञाणे थो त महिरबानी करे राब्ते करण जी कोशिशि कयो। असां फ़ोन नंबर बि ॾींदासीं कमेंट्स में। अदी वीचारी परेशान आहे ऐं कॾहिं खां आई आहे हिते? राति सुबुह लधी आहे, सुबुह खां वठी सुबुह सवेरे अदी मिली आहे ऐं मज़दूरीअ जे करे हिते आई ही। कॉटन जेको आहे सो फसल थींदो आहे, वोणनि जी चूंड जो फसल थींदो आहे, उन जे करे अदी ही आई आहे। हाणे हिनखे हिते को रस्ता वग़ैरह त ख़बर आहे कान। सो असां हिकु दफ़ो वरी रिक्वेस्ट कंदासीं त अदीअ खे जेको बि सुञाणे, सो सुबुह जो 4-5 जेको बि अदीअ खे सुञाणे थो या न बि सुञाणे थो त महिरबानी करे पोस्ट खे शेयर कयो त जीअं अदीअ जा वारिस मिली वञनि। वीचारी तमामु घणो परेशान आहे ऐं असां फ़िलहालु त इहा वूमेन थाणे ते पुलिस जी कस्टडी में आहे ऐं कोई बि अदी भेण खे सुञाणे त फौरी तौर ते राब्तो कयो वूमेन थाणे खैरपुर ते, फौरी तौर ते राब्तो कंदा।